दोस्तों सलाम, मां आहियां तव्हांजो हैदर मला। अॼु इंतिहाई हिकिड़ी करपनाक ख़बर आहे, हिकिड़ी दुखदायक ख़बर आहे, हिकिड़ी ॾुख ॾींदड़ ख़बर आहे। उहा सुबुह जो पाकिस्तान जे इलेक्ट्रॉनिक मीडिया ऐं सोशल मीडिया ते शेयर थी आहे, जंहिंजे ॾिसण ऐं ॿुधण सां हिकिड़ी अंदर में अहिड़ी कैफ़ियत पैदा थी आहे, अहिड़ो ॾुख, हिकिड़ी तकलीफ़ पैदा थी आहे, जंहिं तकलीफ़ जे करे आउं पंहिंजो पाण खे सम्झां थो त आउं लर्ज़िश थी वियो आहियां। पाण सभिनी खे ख़बर आहे त कराचीअ में गुल प्लाज़ा बाहि लॻी। उन बाहि में जेके माण्हू सड़ी विया, जेके लाश मिलिया, पहिरियां ॿ ॾींहं हीअ बाहि विसामंदी रही, 48 कलाकनि खे बाहि विसारण खे लॻा। सिंध हुकूमत जी इंतिहाई नालाइकी ऐं उनजे इदारनि जी, जो ॿ ॾींहंनि खां मथे उनखे विसारण में लॻा। माण्हू पंहिंजनि प्यारनि जे इंतज़ार में सड़ंदड़ बिल्डिंग जे साम्हूं बीठा हुआ ऐं पहिरीं 28 लाश मिलिया, चयो वियो त 80 माण्हू गुम आहिनि, पर हाणे जेका महलूमात मिले पई त माण्हुनि जे गुम थियण जो तइदादु तमामु वॾो आहे। हिन गुल प्लाज़ा खे 1980 में ठाहियो वियो ऐं पहिरीं उनजी रुगो जेको फर्स्ट फ्लोर हो ऐं उनजे ग्राउंड फ्लोर में पार्किंग हुई। पोइ चयो थो वञे त अल्ताफ़ हुसैन जेको बॉडी गार्ड हो, उन इहो ठीको खयो, उन जूं अथॉरिटी, बिल्डिंग अथॉरिटी खां 2 बिल्डिंग जेके आहिनि पोर्शन ॿिया मंज़ूर कराया विया, लीगल या अनलीगल उहो अलॻि मामिलो आहे। हेठियूं जेको पार्किंग वारो पोर्शन हो, उन पोर्शन खे बि गुदामनि जी शिकिल में उहो विकिरो कयो वियो ऐं मथे छित ते पार्किंग कई वई। ही गुल प्लाज़ा, इन में क्रॉकरी, हिन में ज्वेलरी, हिन में फर्नीचर ऐं हिन में मेकअप, माना मसलन शादी जंहिंखे करणी आहे उनखे सभु सामान हिकिड़ी जॻह ते मिली थी वियो। ऐं हिन वक़्तु छाकाणि त कराचीअ में शादियुनि जी सीज़न आहे, ऑल ओवर जीअं पाण सिंध में ॾिसूं पिया, तीअं कराची त 2 करोड़ माण्हुनि जो, 2.5 करोड़ माण्हुनि जो शहर आहे, त उन्हनि जी सभिनी माण्हुनि जी घणी दौड़, ही होलसेल जो कारोबार थिए थो गुल्स प्लाज़ा में, त माण्हू घणे खां घणी ख़रीदारी उते कनि था। माण्हुनि जूं रड़ियूं आहिनि, दाऊं आहिनि, कूकूं आहिनि, माण्हुनि जूं नियाणियूं ऐं उन्हनि जूं औरतूं, शादीशुदा माण्हुनि जूं पंहिंजूं घरवारियूं, मारूं, उहे जेके से उन्हनि जा लाश गुम आहिनि। अॼु जी ख़बर इहा आहे त हिकिड़े मेकअप जे दुकान तां 30 सड़ियल लाश मिलिया आहिनि। हाणे उहे 30 सड़ियल लाश सुञाणप में नथा अचनि त उहे कंहिंजा लाश आहिनि। हिन प्लाज़ा में 1200 दुकान आहिनि। 1200 दुकाननि में जेकॾहिं पाण रुगो सोचूं त हिकिड़ो उनजो मालिक ऐं 2 सेल्समैन, त ही तक़रीबन 3600 माण्हू त रुगो इन प्लाज़ा में थियनि था सेल्स कंदड़। ऐं पोइ जेतिरी रश आहे माण्हुनि जी, उहा बि हज़ारनि जी तइदाद में ॿुधाई थी वञे। प्लाज़ा में 28 गेट ॿुधाए था वञनि, जंहिंमां 26 जेके हुआ उहे बंदि हुआ, 2 रुगो खुलियल हुआ। हाणे एतिरा सारा माण्हू उन गेटनि मां कीअं निकिरनि? त आस्ते आस्ते जीअं बाहि उझामे पई, तीअं हीअ करपनाक सूरत जेका त साम्हूं पई अचे। सोशल मीडिया ते इहो बि बहस आहे त MQ में जमायत इस्लामी जो इन ते भते जो तमामु वॾो हो ज़ोर, ॿिन्ही धुरनि जो ज़ोर हो। ऐं पाण माज़ीअ में ॾिठो त बल्दिया जे फैक्ट्री वारो वाक़ियो थियो, जंहिंमें जॾहिं बाहि लॻी त MQ जा समूरा फारूक सत्तार, ॿिया अॻवान, उहे टेबलूं ऐं कुर्सियूं रखी मीडिया खे ब्रीफिंग ॾींदा रहिया, हिन ते तमामु वॾियूं रड़ियूं ऐं कूकूं कंदा रहिया, त तमामु वॾो ज़ुल्म थियो आहे, तमामु वॾो बाहि नथी विसामे, बाहि नथी विसामे। पोइ अॻिते हली जॾहिं GIT जुड़ी त ख़बर पई त हे त MQ शामिल हुई, उन्हनि जा जेके चरिया ऐं जेके भोला हुआ उहे जेके से शामिल हुआ, ऐं उन्हनि त ज़ुल्म कहर करे छॾियो, गेटनि खे त बंदि करे छॾियो, केमिकल हारे 259 माण्हुनि खे जलाए छॾियूं ऐं चवनि था त टहक पे ॾिनो। हिन वक़्तु बि ईअं थियो आहे, थियो वियो आहे त गुल प्लाज़ा ते सियासत थिए पई। फारूक सत्तार ऐं MQ जा ॿिया माण्हू उहे बीठा आहिनि, रोज़ प्रेस कॉन्फ्रेंस पिया कनि, चवंदा वज़ीर अला नाकाम थी वियो आहे, इन करे कराची खे अलॻि सूबो करार ॾियो। बाबा, तव्हांखे त सड़ंदड़ लाशुनि ते रुअणु खपे, उन्हनि मज़लूमनि माण्हुनि सां तव्हांखे गॾिजी बीहणु खपे। तव्हांखे इते बि सियासत, इते बि असांजे वतन जे विराइण जी ॻाल्हि तव्हांजे ज़हन में अची वई आहे, तव्हांखे असांजो वतन विराइणो आहे, तव्हांखे असांजी सिंध खे 2 दफ़ा करणा आहिनि, तव्हांखे हिते बि कराची अलॻि सूबो खपे। त करपनाक जेका ख़बर आई आहे, ऐं जेके बदबूदार माण्हू सियासतदाननि जेके उन ते सियासत कनि पिया, इंतई अफ़सोस थिए थो, इंतई सदमो पहुचे थो। कराची जे माण्हुनि खे इहो सम्झणो पवंदो त हिन क़िस्म जूं बाहियूं
इहे छो थियूं लॻनि, इहे सवें माण्हू छो पिया सड़नि। ऐं ॿिए ॾींहुं वरी तव्हां ॾिठो त सब्ज़ी मंडी खे बाहि लॻी, ऐं कराची मुख़्तलिफ़ वक़्तनि ते सड़ंदो रहे थो। जलता कराची वारी सूरत हाल थी वई आहे। त इन ख़बर तमामु वॾो अफ़सोसनाक हिकिड़ो सॼे सिंध में हिकिड़ी ॾुख जी लहर पैदा कई आहे। असीं मुतालबो कयूं था त अदालती कमीशन करे अदालती कमीशन जोड़े इन जी जांच कई वञे। असीं मुतालबो कयूं था त माज़ी जीअं जीअं GIT जोड़ी वई ऐं तहक़ीक़ात कई वई बल्दिया फैक्ट्री जे बाबति, तीअं हिन दफ़े बि बल्दिया फैक्ट्रीअ जी हिते GIT जोड़े असुल जवाबदारनि जी ॻोल्हा कई वञे ऐं उन्हनि खे कैफ़िर किरदार ताईं पहुचायो वञे। ऐं हीउ बि मुतालबो कयूं था त जेको बि सिंध जे अंदरि कराचीअ खे अलॻि सूबे जी घुर करे थो, सिंध जे विराइङे जी घुर करे थो, उन जो घटि में घटि सिंध जा ही 7 करोड़ माण्हू बाइकाट कनि। जी सर।